सरदार मीर शहरयार शर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त मूं ते हमिलो डीआईजी सखर जे ठहियल प्राइवेट फोर्स कयो आहे, जंहिंजी सहूलतकारी एसएचओ रावंती कई आहे। यादि रहे त 3 ॾींहं अॻु मीर सरदार शहरयार खान शर ते रावंती थाणे जी हद में हमिलो थियो हो, जंहिंमें इन जो वेझो साथी अली मोहम्मद शर शहीद थियो हो। जॾहिं त गार्ड सोराब शर ऐं सरदार मीर शहरयार खान शर जो वेझो साथी जान मोहम्मद बुगटी ज़ख़्मी थियो हो। सरदार मीर शहरयार खान शर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मूं ते 2009 में शकूर लाखो उन जे वक़्त जे एसएसपी घोटकी जे चवण ते मूं ते 10 खां वधीक केस दाख़िल कया हुआ। उन वधीक चयो त मूं ते हमले में पर्दे जे अॻियां शकूर लाखो, जॾहिं त पर्दे पोयां ॿिया वॾा हथ शामिल आहिनि। सरदार मीर शहरयार खान शर चयो त डीआईजी पीर मोहम्मद शाह ऐं शकूर लाखो जे ठहियल ख़ानगी फोर्स ॾोहन कराइण में भी मुलविस आहे ऐं रावंती कचे में बदअमनी वधण जा सबब भी प्राइवेट फोर्स आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची